ولا تقتلوا أولادكم خشية إملاق. اللہ سے فرمايو بکھ جے کرے پانجی اولاد کے قتل نہ کيو. امام قرطبی رحمت اللہ علیہ نے جو 5 معنی بیان کیوں ہن. پہلی معنی وَلَا تَقْتُلُوا أَوْلَادَكُمْ خَشْيَةَ إِمْلَاقٍ. رب فرمايو بکھ جے کرے پانجی اولاد کے قتل نہ کيو. مانا بکھ جے کرے پانجے اولاد کے قرآن مجید جی تعلیم کھوں محروم نہ کجو. ایو بھی قتل جے برابر ڈود. ایکڑو مسلمان معاش جی مسئلے جی کرے، نوکری جی کرے، روزگار جی کرے پانجے اولاد کے قرآن مجید جی تعلیم کھاں محروم تو کرے. تا پٹ کے مدرسے میں جدیدست پن جا ٹکر کھائیں دو، متھے تے تھال کھڑی کرے فکر کندو. 10 سالن کھاں بعد فارغ تھیندو. ہن جی پگار 5000. اسکول ای کالج میں چھگیندو سان صاحب تھیندو، آفیسر تھیندو، بنگلا ٹھارائیندو، زمینوں وٹھندو، بینک بیلنس بنائیندو. قرآن تو فرما وَلَا تَقْتُلُوا أَوْلَادَكُمْ خَشْيَةَ إِمْلَاقٍ. رب فرمايو جے کو معاش جے مسئلے جے کرے، نوکری جے کرے، پیٹ جے مسئلے جے کرے پانجے اولاد کے قرآن مجید جی تعلیم کھاں محروم تو کرے. ایو بھی قتل جے برابر ڈود. قرآن تو فرما قیامت جڑی تھی دو انن معصومن جا ہتھ ہوندا. ابے اماں جی گریبان ہوندی، اللہ جی کورٹ ہوندی. یہ ننڈڑا معصوم پانجے پی ماں جی گریبان کے پکڑے کرے چوندا انا اطعنا سادتنا وکبراءنا فأضلون السبيلا ربنا آتهم ضعفين من العذاب. یا اللہ اساں جو کرو قصورا، اساں جی کری غلطیا، اساں تا معصوم ہویا سی، دنیا جے جان جی کا خبر نہ ہوئی. اساں اسکول نہ ویندا سی تے خرچی بنتی ویندی، اساں کے مار ملندی، میوں یا ڈھگیوں نہ چھوڑیوں سی تمانی بنتی وئی. پر مسجد میں نماز پڑھا جیلا نویا سی، مدرسے میں قرآن مجید جو سبق وٹھن جیلا نویا سی. ابے اماں مارت نہ دنی پر ہنن جے منہ میں گھنڈروئی کاور بھی نہ آئی. آتہم ضعفین من العذاب. جیکر اساں جا ابو اماں اساں کے نمازی بنائے نہ اساں سونے حسین وانگر کسجی ونجوں ہا پر نماز کے نہ چھجوں ہا. جیکر اساں جا ابو اماں یہ ندھن کن یتیمن وانگر مدرسے میں اچھلائے جنا تنہ بھی پن جا ٹکر کھائی عالم حافظ تھی ونجوں ہا. یا اللہ اساں جی کری غلطیا قصور ابے اماں جو ہنن کے عذاب کر، اساں کے جو تو عذاب کر. سمجھو داغرہ اولاد فریادی تھی. وَلَا تَقْتُلُوا أَوْلَادَكُمْ خَشْيَةَ إِمْلَاقٍ. اساں جا حضرت سید احمد اللہ علیہ جی رحمت اللہ علیہ فرمائندہ مسلمانوں بھنگی کے یقینا تما صبح جو یہ نالی صفا کندس گندگی جی ڈھیری کھندس تمو کے روزی ملندی. پر مسلمان کے قرآن مجید جے تعلیم تے اترو بھی یقین نہ ہے جترو بھنگی کی گندگی دے ڈھیری تے یقین.
यो चूड़ो समझे तो तमोजी ज़ाल चूड़ी सुबह जो थी घिटीअ खे बुहारी ॾींदी त असांखे रोज़ी मिलंदी पर मुसलमान थो चए त पुट खे क़ुरान मजीद पढ़ाईंदुसि त पोइ रोज़ी जो मसलो आहे पोइ हिन मुसलमान खां इहो चूड़ो चङो चइबो या न चूड़े खे यकीन आहे त मां गंदगी जी ढेरी खणुसि त मूंखे रोज़ी मिलंदी ऐं मुसलमान थो चए त क़ुरान बचे खे पढ़ाईंदुसि त पेट जो मसलो आहे असां मुला बुख मरी तव्हांखे त अञा सुको भत बि कोन मिलियो आहे असां बोर मानी चाहियूं जुदा बोतलूं जुदा पियूं पिया चऊं इहा क़ुरान जी महिरबानी न आहे त ॿियो छाजी महिरबानी असांखे त रब क़ुरान जे करे अॾे छॾियो तव्हांखे अलाए कहिड़े नांग खाधो आहे जो मानीअ जे लाइ परेशान क़ुरान रुगो ॿुधे थो माण्हू त रब मानी खाराए थो कि न पवंदो मेले ते वेंदा हो त मोचड़ा खाईंदा लठियूं खाईंदा हो पुलिस जी खदड़नि ऐं नाचनि जो नाच ॾिसंदा हो उन्हनि जी तादी छाऊं ॾांदनि ऐं गॾनि जी गोए ते जेके वेंदा आहिनि उन्हनि खे पाणी मिलंदो शाबाश आहे हिननि जमायतुनि खे जो तव्हांखे मुफ़्त में क़ुरान था ॿुधाइनि वरी देगियूं उन्हनि तयारु कयूं तव्हांजे लाइ मानी उन्हनि तयारु कई आहे अलाह जा बानो तव्हांखे सब्र नथो अचे मानी केॾे कंदा आई मां अखियुनि सां ॾिसी आयो आहियां एतिरी देगियूं पयूं वञो इंशाअल्लाह चांवर तव्हां खाई ढो बि कंदो पछाड़ीअ में खणी बि वेंदो तॾहिं बि खुटंदा सोजो अज़म कयो त पंहिंजे बच्चनि खे क़ुरान पढ़ाईंदासीं इज़त हिन क़ुरान में था क़ुरान मजीद जो ई नंढड़ो पन्नो ज़मीन ते पियो हूंदो केॾो बि गुनाहगार मुसलमान हूंदो न पन्ने खे ज़मीन ते ॾिसंदो त खणी करे अखियुनि ते रखंदो उनखे चुमियूं ॾींदो उनखे सीने सां लॻाए वञी अलमारी में रखंदो इन पन्ने जी इज़त इन जे करे थी आहे छो त इन जो तालुक क़ुरान सां थियो आहे कपिड़ो केॾो बि तव्हां उचो वठी अचो पर केर बि कपिड़े खे चुमी न ॾींदो पर वाह क़ुरान तुंहिंजे शान तो कुर्बान हिन क़ुरान मजीद जे मथां ही जेको गिलाफ आहे ही जेको तव्हां असांजे कपिड़े मां बचंदो आहे उहो वञी क़ुरान मजीद जे मथां पोती रखंदा हो हिन जी न का बि क़ीमत कान्हे का पर जेको बि मुसलमान क़ुरान खे खणे थो त पहिरीं चुमी ने पोतीअ खे थो ॾे हा रब तुंहिंजी कुदरत ये पोती चुमिन जी हक़दार इन जे करे थी आहे छो त हिन जो तालुक क़ुरान सां थियो आहे कपिड़ो केॾो बि तव्हां उचो वठी अचो हा चमड़ो त दूल खे बि लॻल आहे इहो साॻो चमड़ो क़ुरान मजीद जे जुल्द खे बि लॻल आहे दूल खे जेको चमड़ो लॻल आहे राति ॾींहुं मीरासी उनखे कुटे पियो पर क़ुरान मजीद जे जुल्द खे जेको चमड़ो लॻल आहे राति ॾींहुं मुसलमान उनखे चुमियूं थो ॾे इहो तव्हां असांखे सबक़ आहे ओ मुसलमानो हिन क़ुरान खां परे थींदव मीरासी जे दुल वांगुरु सौटनि जा हक़दार थींदव पर जेकॾहिं हिन क़ुरान सां तालुक रखंदव ॿिन्ही जाननि में चुमिन जा हक़दार थींदव इन ई जे करे शाह साहब फरमायो जंड पीसंदे जेॾियूं केॾो की सुकणनि के पीसजी पायमाल थिया के फेर ने मंझ फिरल उहे गारे की नगरन जे काइम रहा की रस जंड ॾिठो अथव जंड में ॿ पुड़ थींदा आहिनि हिकिड़ो मथां ॿियो हेठूं ही दुनिया जो जहान भी जंड वांगुरु आहे हिकिड़ो पुड़ आसमान ॿियो पुड़ ज़मीन पोइ जंड में ज्वर जा दाणा कणक जा दाणा बाजरी जा दाणा पोइ जंड खे हलाइबो आहे पोइ जेके दाणा कीर ऐं किलीअ जे भरिसां बीठा उहे बची विया
जेके किली ऐं की रखो परे थिया उहे पीसी जी पायमाल थी विया तो दुनिया जा इंसानो ही जेको दुनिया जो जान जंड जे मिसला इन जी किली थव कुरान इन जी कीर थव कुरान इन जे करे फरमाई वा तसिमू बिहब्लिल्लाहि जमीआ ओ मुसलमानों फराज रिकॉर्डिंग कंपनी में खुश आमदीद। अगर कंहिं भी दोस्त को पोस्ट जे ज़रिए मेमोरी कार्ड घुराइणो हुजे उन लाइ भी राब्तो कंदा। उन खां अलावा असां टेप वारी कैसेट खे भी मेमोरी कार्ड में तब्दील करे ॾींदा आहियूं। मोबाइल नंबर 0300 3400 507। मथों जी शइ अथव बल हुआ कुरान मजीद फी लौहिम महफूज कुरान उॾरंदड़ शइ आहे जेके हिन कुरान वारी किली खे मज़बूती सां पकड़े बीठा कुरान उॾाए वञी जन्नत में पहुचायुनि पर जेके कुरान वारी कीर खां परे थिया उहे पीसिजी पायमाल थी विया। सजम के उते इंशाअल्लाह कुरान पढ़ंदासीं। असांजे ज़िले नौशहर फिरोज में हिकिड़ो वांगियो मरी वियो साईं मोहम्मद हसन शाह पर्चा करवारनि जी मलफूज़ात खे पढ़ोस। उन वांगे खे गुस्ल कराए सिंगारे मसर में खणी आया कुर्सी ते वेहारे उन जे चौबाज़ बल रखियऊं काठियूं वॾा वॾा पुंड रखियऊं गासले टहारे तीली बाहि लॻे सी न। मुसलमाननि खे चओ मुसलमानो भला तव्हां बाहि ॾियोस। मुसलमाननि अची तीली हई पर बाहि लॻे ई न। अची वांगा परेशान था भला ही छा आहे। उन जी माई खां पुछा कयूं भला तुंहिंजे मुड़ुस जो अमल छा हो। उन जी माई चयो असांजे घर में हिकिड़ो किताब पियो आहे अलाए कहिड़ो किताब आहे। सुबुह जो मुंहिंजो मुड़ुस मुसलमाननि वांगुरु वुज़ू करे उहो किताब पढ़ंदो हो। अञा जो ॾिठो त उहो किताब क़ुरान हुयो अलाए हू अंदर में मुसलमान हुयो क़ुरान मजीद पढ़ंदो हुयो। वांगनि चयो त ही मुसलमान आहे हिन जो लाश कब्रिस्तान में दफ़न कयो बा हिन ते दुनिया जी असर न कंदसि। रब ॾेखारे। मालिक बिन दीनार रहमतुल्लाह अलैहि सां हिकिड़े पादरी जो मुनाज़रो थियो। पादरी समझो था ईसाई। पादरी चयो ईसाई मज़हब सचो इस्लाम कूड़ो मज़हब आहे। चई मूंसां मुनाज़रो कर। पादरी चई मां भी इंजील बाहि में थो उछलायां तूं भी कुरान बाहि में उछला। इंजील सड़ी वियो त मां नाहक ते कुरान सड़ी वियो त तूं नाहक ते। त हज़रत मालिक बिन दीनार रहमतुल्लाह अलैहि फरमायो हू त इंजील खे लॻायो मसालो। चई इंजील तूं पंहिंजे सीने सां लॻा मां कुरान पंहिंजे सीने सां थो लॻायां। ॿई बाहि में टपो था ॼऊं जेकर तूं सड़ी वे त तूं नाहक ते मां सड़ी वियुसि त मां नाहक ते। इंजील ईसाई पंहिंजे सीने सां लॻायो मालिक बिन दीनार कुरान पंहिंजे सीने सां लॻायो। हुन पादरी जे हथ मां हथ वतई मतां भॼी वञे हथ मां हथ वठी करे बाहि में जो टपो ॾिनऊं त मालिक बिन दीनार भी सही सालिम त पादरी भी सही सालिम। हज़रत मालिक बिन दीनार सजदे में किरी पियो रोई करे चई या अल्लाह ही दीन जो मसलो हुयो इस्लाम जो मसलो हुयो। हाणे अवाम खे कीअं ख़बर पए त केरु हक़ ते केरु नाहक ते। हुनखे भी बाहि न साड़ियो मूंखे भी न साड़ियो हाणे समझन कीअं त हक़ ते केरु आहे। रब फरमायो मालिक बिन दीनार तो कुरान वारे जो हथ हुन पादरीअ जे हथ सां मिलियल हुयो तंहिंजे करे मां रब खे हया आयो तुंहिंजे करे हुनखे भी बाहि में न साड़ियुमि।
باقی ہو جدا ٹپو ڈے تو جدا ٹپو ڈے پو خبر پہجی ویندی تے کیر حق تے کیر نہ نعرے تکبیر شان مصطفیٰ شان صحابہ جمعیت علماء اسلام تو جدا ٹپو ڈے ہو جدا ٹپو ڈے پو خبر تو جو ہتھ ہونا جے ہتھ سا ملل ہویو تنے گھر مجھے آیا تاکہ قرآن وارے جو ہتھ ان پادری جے ہتھ سا ملل ان کے بارے میں انتاز یہ قرآن ہو تھا شاہ عبدالعزیز محدث دہلوی رحمت اللہ علیہ سا ایکڑے عیسائی جو مناظرو تھو عیسائی چاہو تے تواں جو مذہب اسلام غلط اساں جو مذہب عیسائیت صحیح دلیل ان عیسائی چاہو اساں جو کنیساؤں اساں جو گرجاؤں جسو ٹائلس لگی پئیا ماربل لگی پئیا شیشو لگو پیوا 50 سال مرمت جی ضرورت کان پوندی تواں جو مسجدوں کچوں گارو لگو پیوا روزانو 8 ڈینہں مسجد جلا پیا تھا پنو اساں جو مذہب صحیح ہے دلیل یہ حضرت شاہ عبدالعزیز محدث دہلوی رحمت اللہ علیہ آخری عمر یونن جی اکھن مو نظر گھٹ تھی وئی پادری کے چیں تو والا پانجی کنیسا ॾेखार عبادت خانوں جو گونن جو وہ پادری وٹھی آئے اچھے حضرت شاہ عبدالعزیز محدث دہلوی رحمت اللہ علیہ کے پانجے گرجا میں بھی آ گئی پادری چو سے ڈسو ٹائل لگی پئیا قیمتی پتھر شیشو لگو پیوا ہتھ تلائے ڈسو 100 سال تائیں انکے مرمت جی ضرورت نہ پوندی تواں جی مسجد کچی روزانو ہر جمعے تے پیٹی کھڑی کرے پنو پیا اللہ اکبر حضرت شاہ عبدالعزیز محدث دہلوی رحمت اللہ علیہ انہیں گرجا کھان باہر بیٹھا اللہ اکبر قرآن مجید شروع کیوں اعوذ باللہ من الشیطان الرجیم بسم اللہ الرحمن الرحیم لو انزلنا هذا القرآن على جبل اللہ اکبر حضرت شاہ عبدالعزیز محدث دہلوی رحمت اللہ علیہ قرآن مجید جی ہکڑی آیت جو ادھو حصو پڑی ہی آنگر جو اشارو جو کہو تا گرجا بھورا بھورا تھی پادری سجدے میں کری پیو حضرت شاہ عبدالعزیز محدث دہلوی رحمت اللہ علیہ فرماؤ او پادری صاحب یہ تجھی مضبوط گرجا یہ تجھی مضبوط کنیسا قرآن مجید جے ہکڑے آیت جے ادھا حصے جی بھی دب برداشت کرے نہ سگیا ایو اساں جے کچن مسجدن جو کمال تھئی جو سجو قرآن مجید رمضان میں حافظ مسلح تے پڑھے پیو ترہ بھی مسجد کے گھاؤ نہ آئے ہوا یا انہ مسجد جو کمال تھئی تجھی گرجا تے ہکڑی آیت جی بھی دب برداشت سمجھو داگنا قرآن ماں جوگی فقیر جوگن جے ہتھ جو کیر پانی کون بیو بے شکار پر جے جوگن کے کیر گڑ مانی کھران جیلا تیار نہ ہے پر رب جی ذات جو قسمہ ما فخر جی گال نہ تھو کیا تواں کے ریس تو جرایا اللہ تعالیٰ ہن قرآن جے کرے ایڈی عزت کیا جی پیر نہیں سیدن جا مانو ہتھ پیا چمن جوگی جا مانو ہتھ پیا چمن تاموزا سفر کرتے ہیں سیاں بھی اللہ شاہ بخاری خان پروارو ماں وائز کرے جو لت سے مجھے ہتھ لگے بیٹھے ماں جو سائیں ہی چھاتا کہو ظلم تھا کہو چیتا قرآن تھا پڑھو قرآن جے کرے تمہارے ہتھ بیٹھے ایک وہ سید سوارو ہوئے حاجی صاحبہ کے منتھو کہیں تو سائیں جوگی صاحبہ کے وٹھیے جو تو مجھے لا دعا اگے سید تو جوگن کو دعا برا اساں کے طرف قرآن جے کرے اڈے چھڑوا تواں کے کرے نہ کہ کھادوا جو قرآن نہ سپا اجو عزم کہے تو پنج بچن کے قرآن پڑھائیں وڈا آلیا ونو دعوت تبلیغ میں
वॾनि जे लाइ असांजे बुज़ुर्गनि इहो मदरसो छो तव्हांखे चाचो त मदरसे में वेही न सघंदो तव्हांजे की तव्हांजे लाइ मदरसो इहो 40 ॾींहं 4 महीना वक़्तु लॻाए जो निमाज़ सिखींदो वज़ू सेखारींदा दुरूद सेखारींदा अतहियात सेखारींदा कुनूत सेखारींदा असां ॾिठो आहे जेके बेनिमाज़ी आहे चिल्लो लॻाए आया 4 महीना लॻाए निमाज़ त पंहिंजी जाइ पर तहज्जुद ऐं इशराक बि कंदा क़ुर मुंहिंजे साम्हूं पियो हिकिड़ो नौजवान मूंसां मिलियो उन ते पटको पातल हुयुसि जीअं डॉक्टर साहब शहीद रहमतुल्लाह अलैह खे पातल हूंदा ईअं पटको पातल हुजेसि ॾाढी बाशर लिबास ईअं मोलनि वारो मूंसां जो मिलण आयो त मां उथी बीठुसि मां जो साईं ख़ुशि आहियो साईं तव्हां छा कंदा हो मदरसे में पढ़ाओ पिया या फतवा जो कोर्स पिया करायो त खिली करे चई साईं मां हजाम को कम कंदो आहे पर मथे ते पटको अथसि चेहरे ते नबी जी सुन्नत अथसि मौलवी बि हुन सां उथी बि बाबा ये पटके ॾाढी जी इज़त आहे हुकूमत भली कहिड़ी बि कोशिश करे ॾाढी पटके वारनि खे ख्वार करण जी ज़लील करण जी इंशाअल्लाह हिननि जे हथ में इज़त न आहे वलिल्लाहिल इज़्ज़त वलिरसूलिही वलिलमुमिनीन अल्लाह से फरमाए इज़्ज़त अल्लाह जी आहे इज़्ज़त अल्लाह जे रसूल जी आहे इज़्ज़त आहे त उन्हनि मोमिननि जी आहे जेके पंहिंजे महबूब जे सुन्नत ते असां त वेंदा आहियूं त पुलिस वारा 10 पुलिस वारा बीठा हूंदा आहिनि साईं केरु डिगी खोलियो मां चवां मौलवी सिबगतुल्लाह जोगी जलसे तो मोटियाऊं साईं दुआ कयो साईं असांखे माफ़ उहो साॻो हजम पियो चवे मां लाड़काणे खां अचां पियो अॻी सीट ते वेगल ते वेठोसि खैरपुर नई पुल ते सख़्त चेकिंग हुई सभिनी पसीजरनि खे हेठि लाथऊं मां लहां पियो त मूंखे पुलिस वारनि चयो साईं तव्हां वेठा हुजो साईं मौलवी साहब तव्हां वेठा सिर्फ़ ॾाढी आई पटके तव्हांखे ख़बर आहे बनी इसराइल में छंछर जे ॾींहुं शिकार जी मना हुई छा छंछर जे ॾींहुं शिकार जी मना छंछर जे ॾींहुं वरी मच्छी घणी अचे दरिया अचे हुननि जे पेट में वलोटा पिया त हाणे छा कयो पोइ वरी तलावनि में पिया छॾे ॼार वरी अॾे पिया छॾनि जुमे जे ॾींहुं वरी छंछर जे ॾींहुं कढनि कोन पिया वरी आचर ते पिया कढनि अलाह सां पिया कनि धोखो पोइ उते 3 टोला थी विया हिकिड़ो टोलो उहो जेके शिकार कनि पिया मच्छीअ जो ॿियो टोलो उहो जन शिकार त कोन कयो पर हुननि खे बि कोन झलियऊं पाण ॼाणनि पंहिंजो कमु ॼाणनि असांजो छा वञे झलियऊं हुननि खे कोन 3 टोलो उहो जन शिकार बि कोन कयो पर हुननि खे बि झलियनि पिया जाल में वीचारा वाइज़ कनि था हुननि खे वाइज़ पिया कनि यार शिकार न कयो रब मनो कई आहे कुरान तो फरमाए जरमल रब जो आदन थियो कूनू किरदतन खासीन भोलाई खिंजीर थी वञो त जन शिकार कयो उहे बि भोलाई खिंजीर थी विया जन शिकार कयो कोन पर उन्हनि खे झलियऊं बि न उहे बि भोलाई खिंजीर थी विया बच्चा उहे जन शिकार भी न कयो ऐं हुननि खे दावत भी ॾिनऊं त शिकार न कयो उहे बच्चा हिकिड़ो शख्स जेको हज़रत मूसा अलैहि सलाम जो नकुल कंदो छा मूसा अलैहि सलाम वांगुरु पटको पाईंदो हो मूसा अलैहि सलाम वांगुरु ॾाढी छॾियईं पोइ वाइज़ कंदो मूसा अलैहि सलाम वांगुरु माण्हुनि खे खिलाईंदो उहो भोलो ऐं खिंजीर न थियो मूसा अलैहि सलाम जी कावड़ हुजे उन ते रब खे चई या अल्लाह मुंहिंजी त कावड़ हुई हिन ते ही मुंहिंजो नकुल कंदो हो मुंहिंजी आल कढंदो हुयो माण्हुनि खे खिलाईंदो हुयो हिन खे भोलो ऐं खिंजीर छो न बनाई रब फरमायो मूसा इन जी सूरत तुआरी सूरत जड़ी उन सूरत जे सदके मां रब रहम कयो मां आहे त हरामी पर सूरत मूसा वारी जो इख्तियार करे समझो था असां त नकुल असां त भोग त कोन था कयूं असां त इहा ॾाढी नबी जी सुन्नत समझी करे हीउ पटको नबी जी सुन्नत समझी करे
मूंखे त को किरोड़ पिया ॾे अचे मुंहिंजे पेरनि में रखे त बोली जोगी साहब ॾाढ़ी जा ॿ वार पटे ॾे मां हुन जे किरोड़ खे थुक बि न नबी जे हिकिड़े वार जे मथां किरोड़ रुपया क़ुर्बान कयो हैफ़ हुजे असांजे मुस्लमान ते जो 5 रुपया खीसे मूं ॾेई करे नबी जे सुन्नत खे नालीअ में लो अॼु अज़म कयो त पटको पाईंदासीं मथो ढकींदासीं नबी जी सुन्नत खे ज़िंदा कंदासीं वॾा हलिया वञो जमायत में 40 ॾींहंनि 4 महीननि खां बाद निमाज़ सिखी ईंदासीं दीन सिखी ईंदासीं नंढनि खे छॾियो मदरसनि में त आलिम थियनि हाफ़िज़ थियनि इंशाअल्लाह असां 3 वेला मानी बि पिनी सिनी खाराईंदासूं सुबुह जो चांहि पापा बि ॾींदासूं 8 ॾींहं तेल साबुण बि ॾींदासूं 6 महीने साल ते लटनि जो वॻो बि वठी ॾींदासूं जेकर तूं पुट सां मदरसे में मिलण जे लाइ ईंदे त तोखे बि चांहि मुफ़्त में पियारींदासीं मानी जे टाइम ते ईंदे त मानी बि मुफ़्त में खाराईंदासूं जॾहिं तुंहिंजो बच्चो आलिम ऐं हाफ़िज़ थींदो उन जे दस्तार जो काज बि असां कंदासीं लटनि जो वॻो बि असां वठंदासीं पटको बि असां वठंदासीं भत जो इंतज़ाम बि असां कंदासीं तव्हां न्याणी पाराईंदा हो ॾाजे में टीवी ॾींदा होसि पर असांजे मदरसे मां जंहिं महिल बच्चो फारिग थींदो त ॾाजे में क़ुरान वारी दौलत खणी अचे तो वटि ऐं क़ुरान क़बर ऐं क़यामत जो साथी अथव क़बर में इहो कमु ईंदो ॿियो कोई कमु कोन ईंदो बाबो बि कोन हलंदो पुट बि कोन हलंदो अम्मा बि कान हलंदी ॿाहिरि बि कोन हलंदा ज़ाल बि कान हलंदी पर ही क़ुरान क़बर में बि गॾु हूंदो आहे मां नथो चवां नबी साईं फरमायो जॾहिं कांदी हिन खे पूरे मोटी ईंदा क़ुरान उन जे सीने मां निकिरे थो कफन खे फाड़े थो क़बर खे चीरे 7 आसमाननि खे क्रॉस करे वञी अर्श अज़ीम खे थो चंबड़े चए थो या अल्लाह मुंहिंजो हिकिड़ो दोस्त आयो अथई उनखे बिस्तरे जी ज़रूरत आहे उनखे बंगले जी ज़रूरत आहे अल्लाह ताला कुरान मजीद जी सिफारिश कबूल थो करे जन्नत जे बंगले जी चाबी भी खयूं पियो अचे जन्नत जो बिस्तरो भी खणी पियो अचे कुरान उन साहिब कुरान खे थो चए हाणे आराम कर हाणे सुम्ही पओ तो दुनिया में मुंहिंजो साथ ॾिनो हाणे क़यामत ताईं मां कुरान तुंहिंजो साथी तंहिंजे करे त चांडे साहिब चयो क़ुरान सां रख तूं यारी त तोखे ॾिए दिलदारी क़ुरान जी पढ़ तूं आयत जंहिंमें आए कमाल निहायत पढ़े जेको मिले से विलायत पी मौलाए ताज बहारी क़ुरान सां रख तूं यारी त तोखे ॾिए दिलदारी चांजो सच तो चवे रब ॼाणे क़ुरान तो बिश्त उमाणे थींदी रोशन क़बर सुभाणे जन कई आ ख़िदमत गारी अॼु क़ुरान वारनि जी चाचे ख़िदमत कई आ आलमनि खे घुराई मानी खाराई किराया भाड़ा जमायत खे घुराई वरी उन्हनि जे लाइ देगिन जो इंतज़ाम कई चांडे साहब इन्हनि जे बारे में चयो आ चांडो सच थो चवे रब ॼाणे क़ुरान तो बिश्त उमाणे थींदी रोशन क़बर सुभाणे जन कई आ ख़िदमत गारी क़ुरान सां रख तूं यारी त तोखे ॾिए दिलदारी अल्लाहुम्मा सल्ली अला मुहम्मद व अला आलि मुहम्मद कमा सल्लैता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद या अल्लाह बिन्हिनि जहाननि जूं भलायूं ऐं चङायूं नसीब फरमा बिन्हिनि जहाननि जे बुराइयुनि तकलीफ़ुनि खां बचा इन दुनिया में इस्लाम सां ईमान सां एहसान कामिल सां ख़ात्मो बिल ख़ैर फरमा असांजे बेदीननि खे दीनदार बना बेनमाज़नि खे नमाज़ी बना या अल्लाह बीमारनि खे शफ़ा ॾे असांजे मरीज़नि खे सेहत ॾे जेके बे औलाद आहिनि उन्हनि खे साले औलाद ॾे जिन खे औलाद आहे अबे अम्मा जो फरमा बरदार बना जेके न्याणियुनि जे मसइले में परेशान आहिनि या अल्लाह उन्हनि जा मसइला आसान फरमा नेक साले रिश्ते जो इंतज़ाम फरमा
हिन वैस खे हिदायत जो ज़रियो बना, आख़िरत जे ॾींहुं निजात जो ज़रियो बना। जन दोस्तनि महिनत करे ही दीनी प्रोग्राम रखियो आहे। या अल्लाह उन्हनि जे महिनत खे, हिम्मत खे, जज़्बे खे, ताउन खे, ख़ैरात खे क़बूल फरमा। उन्हनि जे ज़िंदगी में, सेहत में, रिज़्क़ रोज़ी में, अमल साले में बरकत फरमा। या अल्लाह जेको क़ुरान मजीद पढ़े वियो, ख़ैरात कई वई, हिन जो सवाब जेके असांजा अज़ीज़ क़रीब नंढा वॾा जवान कुराड़ा मर्द औरतूं ईमान इस्लाम सां फौत थी विया आहिनि, उन्हनि सभिनीनि जे रूहनि खे पहुचा। या अल्लाह उन्हनि जे क़ब्रनि खे मुनव्वर फरमा। या अल्लाह जेके वाइज़ ॿुधण जे लाइ आया उन्हनि खां बि राज़ी थी, जेके न आया उन्हनि खां बि राज़ी थी, जेके वेठा आहिनि उन्हनि खां बि राज़ी थी, जेके वीचारा हलिया विया उन्हनि खां बि राज़ी थी, जेके ज़िंदा उन्हनि खां बि राज़ी थी, जेकी वफ़ात करे विया उन्हनि खां बि राज़ी थी। अल्लाह असांजे सिंध में दस्तूर आहे, को अमीर, को रईस, को वॾेरो, को माइट नाराज़ थी वेंदो आहे, केॾो बि पत्थर दिल हूंदो आहे, जॾहिं मेघ खणी वेंदा आहियूं त राज़ी थी वेंदो आहे। या अल्लाह तूं त रहीम आहे, तूं त करीम आहे, तूं त सत्तार आहे, तूं त गफ़ार आहे। तुंहिंजो त ॿारनि सां एॾो प्यार आहे, एॾो अबे अम्मा जो औलाद सां प्यार न आहे। हे असांजा सुहिणा अल्लाह, असां बि सभु नंढा वॾा जवान कुराड़ा ज़ईफ़ अमीर ग़रीब सभु तुंहिंजे आॾो मेल खणी आया आहियूं। रब सां सभिनीनि खां राज़ी थी। या अल्लाह तूं राज़ी थी। या अल्लाह जेकर का वॾेरे जे दर ते वञी हिकिड़ो कलाकु वेहूं हा त उहो बि पत्थर दिल पाणी थी वञे हा। अल्लाह तो त पाण फरमायो आहे, मूंखां घुरंदो त मां राज़ी थींदुसि, न घुरंदो त नाराज़ थींदुसि। या अल्लाह ही वीचारा सुबुह खां वठी हिन वक़्त ताईं असां सभु तुंहिंजे आॾो धर्म हणी वेठा आहियूं। असां सभिनी जा जाइज़ मुतालबा पूरा फरमा, जाइज़ उमेदूं पूरियूं फरमा, मुश्किलातूं आसान फरमा, कर्ज़दारनि जा कर्ज़ दूर फरमा, असांजे फसलनि में बरकत फरमा, बारिशुनि खां सैलाबनि खां असांजे फसलनि जी हिफ़ाज़त फरमा। असांजे ॾोहनि किननि करतूतनि ॾे नज़र न कर। तुंहिंजे महबूब जा उम्मती आहियूं, उन रोज़े वारे साईं जे सदके तूं रहम फरमा। रहमान रहम कर, कार कार न कर, सतार सतुर कर, जब्बार जबर न कर। अदल करी तो मेरी बात नहीं, फजल करी तुम्हें जीवा। चढ़ाई पलाद मेरे चिकन में, भर पेहन में कहरे धोई कहरे धोआ। या अल्लाह तो हिसाब कयो त असां जान छॾाए कोन सघंदासीं। दुनिया में भी रहम, क़ब्र में भी रहम, आख़िरत में भी रहम। या अल्लाह जीअं अॼु हिते नेकनि सालनि सां गॾु हूं, जन्नत में भी ईअं ई गॾु हुजऊं। इहे ज़ियारतूं कचहरियूं ते भी नसीब फरमा। वसल्लल्लाहु तआला अला ख़ैर ख़ल्क़ी मुहम्मद व आलिहि व सहाबिहि व अहले बैतिहि अजमईन। इस्लामी डाउनलोडिंग ऐं टेप कैसेट मेमोरी कार्ड में रिकॉर्ड कराइण जे लाइ याद रखंदा सिद्दीक हैदर किताब घर, नज़द मेन गेट गिट्टी, हाई स्कूल नंबर 2 शिकारपुर। राब्ते जे लाइ यार मोहम्मद शेख, मोबाइल नंबर 03